एडो प्यार मुखे छोड़ नहीं। शायद मुझे रूबी सां ॻाल्हाइण तोखे न वणे। वो नंढपिण खां ईअं ई आहे, आज़ाद ख़्याल ऐं शरारती। मां हुनखे पाणी समझाया हा, पर तव्हां अजायो जज़्बाती थी वियो। मुखे शादी नाहे करणी, पर तू केस ताईं शादी न कंदी है? मुझी टंग त हिक कबर में आहे, हिक ॿाहिरि। मुझे मरण खां पोइ तू धीअ काॾे वेंदी है? धीअ औरत खे ज़िंदगी गुज़ारण लाइ मर्द जे सहारे जी ज़रूरत हूंदी आहे। तो मूंसां ईअं छो कयो? मूं अॼु ताईं तुंहिंजी ख़ातिर शादी बि नाहे कई ऐं न ई कंदुसि। ॾिस मां अॼु बि पंहिंजे वाइदे ते क़ाइमु आहियां। हीउ तो छा कयो? जे ईअं ई करिणो हो त मूंखे एॾो प्यार छो ॾिनई? किथे मुझी घर वारी सां झेड़ो वग़ैरह त नाहे थियो न? न, अहिड़ी त का ॻाल्हि न आहे। पोइ बाक़ी राहिल, मां तोसां शादी करण थी चाहियां। व्हाट? मूंसां शादी? सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।